बुटशा में सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह जो 343 जनम ॾींहुं जे ख़ुशी में दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भेटाई खे रंगीन झालरनि सां सिंगारे जश्न विलायती तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते दरगाह भेटाई जे क़ाइम मक़ाम सज्जादा नशीन सैयद ख़ावस शाह लतीफ़ दरगाह भेटाई रहमतुल्लाह जी मज़ार ते चादर चाढ़े पूरे आलम इस्लाम जे लाइ दुआ घुरी। ऐं लतीफ़ सरकार जी सालगिरह केक कटियो। केक कटण जी रस्म में लतीफ़ सादातनि समेत आम माण्हुनि ज़ाइरीन अक़ीदतमंदनि ऐं पांधियनि वॾे अघ में शिरकत कई। जॾहिं तक़रीब में मक़ामी फ़रक़ा भेटाई जी शाइरी समेत सुफ़ियाना कलाम पिणु पेश कया। उन मौक़े ते सैयद ख़ावस शाह लतीफ़ चयो त लतीफ़ साईं जी आमद जो ॾींहुं असां लाइ इंतिहाई घणी ख़ुशी जो मौक़ो आहे। असां हीउ ॾींहुं जोश और जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। जॾहिं सफ़र खाते बुटशा पारां गुलाम तवजो कयो ऐं अक़लियती बिरादरी तरफ़ां दीवान गाग अंदाज़ जे अॻवानी में पिणु दरगाह बुटशा ते हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं ऐं केक काटियो वियो। जॾहिं त हिन खां पहिरीं सैयद गद्दा हुसैन शाह लतीफ़ हिफ़ाज़ी फ़ुक़रा जमात ऐं भेटाई जे रागी फ़क़ीरनि सां मिली शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे अङण ते भेटाई जे जश्न विलादत जो केक कटियो ऐं ख़ुसूसी दुआउनि जो एहतमाम करे दुआऊं घुरियूं वयूं। कैमरामैन आज़ान समूह सां गॾु मुस्तक़ीम समूह इबरत न्यूज़ भेटधणी जी दरगाह बुटशा। जो मोहताज ने कभी मुहाबे सॼे जग जार जो ख़ैर कुल आलम जो ख़ैर कुल आलम जे बचन खसन जो ख़याल खाली ने कजे जे जायज़ हाजत